अंदाज में पांजी तरबियत न करे सकियासे ऐं पांजी तरबियत न करण जे करे पंहिंजो आवाज़ पब्लिक ताईं न पहुचाए सकियासे त नुक़सान असांजो न नुक़सान जमात जो आहे। फ़ैसिलो हाणे असांखे करिणो आहे त पंहिंजी सेल्फी ताईं या पंहिंजे फ़ोटू ताईं या पंहिंजो फ़ोटू क़यादत सां फेसबुक ते रखण ताईं इत्तिफ़ाक़ कंदासीं या असां इन हथियार जो बहितर इस्तेमालु करे पूरी पब्लिक ताईं पूरी सिंध ताईं पंहिंजो आवाज़ पहुचाईंदासीं। जेकॾहिं इन हथियार जो इस्तेमालु बहितर अंदाज़ में कयो तरबियत असांजी थी ऐं असां डिजिटल मीडिया जे ज़रिए सोशल मीडिया के ज़रिए मुनज़्ज़म बणिजी वियासीं तो यकीन जानो सिंध में इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में वोट का वधीक ताकत जो इस्तेमाल अवां मीडिया जा सोशल वर्कर करे सघंदो ऐं अवां जे इंशाअल्लाह इन ताकत के ज़रिए सिंध में तब्दीली ज़रूर ईंदी। इंशाअल्लाह पाण खे मुनज़्ज़म कयूं पंहिंजो पाण खे फ़ाल कयूं ऐं असां इन ताकत जो भरपूर इस्तेमाल कयूं। सिर्फ हिकिड़ो मिसाल ॾींदुमि हे जेको हाणे दादूअ में सिंध अमन मार्च के दौरान के माण्हूअ खे मुनज़्ज़म अंदाज में मोकिलियो वियो राशिद साहब जे तकरीर में ऐं सवाल कयो वियो ऐं उन क्लिप के मेरे मुसलत इहे हुकूमत इन्हनि जी सिंध के वागुनि जे वादनि में इन्हनि ज़ालिमनि ॾिनो सिंध के बर्बाद इन्हनि कयो ऐं सवाल वरी असां खां पिया कनि सवाल वरी उन्हनि खां पिया कनि जेका सिंध जो केस पिया विढ़नि लेकिन इन्हनि हथियार के इस्तेमाल कयो पॉजिटिव की जगह ते नेगेटिव तौर ते मानू मोकले वीडियो ठाहे मानू के ज़हन के खराब करने की कोशिश कई वही लेकिन जे अंदाज में अवां उन दादूअ के मनसूबे के नाकाम कयो अवां पंहिंजी क़यादत जो दिफ़ा कयो अवां पंहिंजे क़यादत के आवाज़ के अवाम ताईं पहुचायो। अल्लाह जो कसम रुगो वो मनसूबो नाकाम न थियो बल्कि वो मनसूबो मंजर आम ते भी आयो ऐं अवां जे डिजिटल ऐं सोशल मीडिया के ताकत के करे सिंध अमन मार्च जी जेकी कवरेज थी सिंध के तारीख़ में कंहिं भी इज्तिमा जी एतरी कवरेज ना ही थी। ऐं सिर्फ इहो न जॾहिं इन लाड़काणे में वरी उन दादू वारे वाक़े के उसई आम माण्हू वो अपना ठूठ तो वणे ज़ुबान मां निकिरी उस मां कहिड़ी पार्टी जो कारकुन आहियां ॿुधाए वठी त मां पोइ कुख तो वणे कुख में ठोसो तो वणे ठूठ तो वणे आराम से आराम पार्टी जो नालो न खड़ चो तो आम माण्हू ऐं पोइ वरी उन आम माण्हू जी जेकी ॻाल्हि कई मनसूबो वाइको थियो तस्वीर वाज़े थी तस्वीर क्लियर थी ऐं उन आम माण्हूअ खे जे अंदाज़ में तव्हां आम माण्हुनि ताईं पहुचायो इहा जंग आहे इहो मैदान आहे सम्झणो पवंदो हिकमत अमली सां हलणो पवंदो ऐं पूरी डिजिटल मीडिया की ताक़त ऐं क़ुव्वत खे जमात लाइ इस्तेमालु करणो पवंदो। मां इन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां रुगो असांखे लकीर जा फ़क़ीर न सम्झो मस्जिद जो मुल्लो न समझो खाक नशीन न समझो असा हर मैदान में तहांजो मुकाबलो करण चाहियूं था मस्जिद ऐं मदरसे में वही करे दीन जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं मस्जिद ऐं मदरसे खां ॿाहिरि निकिरी करे हिन उम्मत जी ऐं सिंध धरतीअ जी क़यादत कंदासीं ऐं इंशाअल्लाह डिजिटल मैदान में भी सोशल मीडिया के मैदान में भी हाणे मुझे जमीयत के हिननि जानिसारनि जो कोई मुकाबलो न करे सघंदो। तैयार आयो मर्जी ना ज़िले कोऑर्डिनेटर की मर्जी सूबाई कोऑर्डिनेटर की मर्जी मरकज़ के कोऑर्डिनेटर की मर्जी हाणे पंहिंजी तस्वीर न पंहिंजी सेल्फी न जमात जो मवाद जमात जो पैगाम रखणो आहे। कराची आखिरी गाल खत्म तो कया कराची तूफान अक्सा कॉन्फ्रेंस ऐं सिंध अमन मार्च कॉन्फ्रेंस के अख्तिताम ते हमास के रहनुमाउनि के लाइव हलाइण के जुर्म में फेसबुक मुते महीने की पाबंदी लगाई मां पाबंदी में तो हला मुझो पेज पाबंदी में तो हले लेकिन उन पाबंदी के बावजूद लाइक्स भी हिन शेयर्स पे हिन कमेंट्स भी हिन जगह पाबंदी के बावजूद मुझो पेज एतरो हली सके तो जरूरत है तो पेज की हलंदो पैगाम की पहुंचंदो उनके समझण की जरूरत है। मां समझा तो मुस्तकबिल असांजो आहे इंशाअल्लाह सिंध असांजो कंहिंजो असांजो कंहिंजो जमीयत जो सिंध कंहिंजो जमीयत जो सिंध कंहिंजो डिजिटल मीडिया जे इन्हनि जानिसारनि जो सिंध कंहिंजो सोशल मीडिया जे इन्हनि जानिसारनि जो असां पंहिंजे हिस्से जो कमु कयूं पिया तव्हां अञा थकावट ख़त्म न थी वरी जेको आहे हाणे असांखे शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस वरी अञा इहा ख़त्म बस थींदी त अगली इलेक्शन की तैयारी जीअं उन असांखे फ़ाल मुतहरिक ऐं ज़िलनि खे ज़िंदा रखियो आहे ईअं अवां खे बि ज़िंदा थियणो पवंदो बेदार थियणो पवंदो पंहिंजो आवाज़ पब्लिक
ताईं पहुचाइणो पवंदो। अवां जे मैदान में आहियो, तव्हांखे पंहिंजे मैदान जे लाइ भरपूर किरदारु अदा करणो पवंदो। इंशाअल्लाह सिंध के जमीयत उलमा इस्लाम जो किलो बढ़ाईंदासीं। बढ़ाईंदो सिंध के जमीयत उलमा इस्लाम जो किलो बढ़ाईंदो। तव्हां पंहिंजे हिस्से जो कमु करे डिजिटल मीडिया ते पंहिंजो किलो बढ़ाईंदो सिंध के जमीयत उलमा इस्लाम जो। इंशाअल्लाह मुस्तक़बिल असांजो आहे। तव्हां इंशाअल्लाह महिनत कयो, जुस्तजू कयो। इंशाअल्लाह उहे ॾींहं परे कोन्हनि जंहिं ॾींहुं इंशाअल्लाह असां सिंध में बहार ॾिसंदासीं, जमीयत जी बहार, जमीयत जे जियालनि जी बहार, जमीयत जे इक़्तिदार जी बहार ॾिसंदासीं। मां जेको चयुमि